ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। अमरीकी सेंट्रल कमांड जे रिसाले यूनिपास पारां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे भेटा पेश कई वई आहे। ख़बर शेयर कयो पिया। आर्मी चीफ खे अहिड़े लीडर तौरु यादि रखियो वेंदो जंहिं जी तरजीह मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली आहे। मज़मून में जनरल आसिम मुनीर जी क़यादत में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कोशिशुनि खे उजागर कयो वियो। आर्मी चीफ जी दहशतगर्दी ते मौक़िफ़ ऐं गैर मुल्की जारियत ख़िलाफ़ सलाहियतुनि ते बि रोशनी विधी वई। पाक फ़ौज जे सरबराह जनरल आसिम मुनीर मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ कोशिशूं कयूं आहिनि। रिसाले पंहिंजे मज़मून में इहो छापियो आहे। जनरल आसिम मुनीर वाज़े कयो त दहशतगर्दनि खे रियासत आॾो झुकणो पवंदो। ख़बर शेयर कयो पिया। अमेरिकी सेंट्रल कमांड जे रिसाले यूनिपास पारां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे भेटा पेश। आर्मी चीफ खे अहिड़े लीडर तौरु यादि रखियो वेंदो जंहिं जी तरजीह मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली आहे। मज़मून में जनरल आसिम मुनीर जी क़यादत में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कोशिश खे उजागर कयो वियो। आर्मी चीफ आसिम मुनीर जी क़यादत में ख़ारजी दहशतगर्द ख़िलाफ़ केतिरा ई ऑपरेशन थिया।